उमरकोट पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ की क़बर कुशाई कई वई। मीडिया खे 1 किलोमीटर परे रोकियो वियो। मीडिया जा जेके दोस्त आहिनि तव्हां ॾिसो पिया सभिनी खे हिते रोकियो वियो आहे ऐं इहो इन्हनि जी समूरी कार्रवाई खे मशकूक बनाए थो, छाकाणि त उते उन्हनि कहिड़ा सैंपल्स वरिता आहिनि, छा कयो आहे, कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे मिस कयूं आहिनि, उहो समूरो मीडिया जी अखि ॾिसी सघे थी। उन्हनि खां उन्हनि असांखे रोकियो आहे त यकीनन कुझु सुवाल उथनि था, असां उथारियूं था, अवाम सुवाल उथारींदी। साईं अशोक हैदराबाद मां सीनियर सहाफ़ी आहिनि असांजा। साईं तव्हां हिते आया आहियो, छा तव्हां हिते ॾिठो? बसि असां हिते पहुतासीं कवरेज जे हवाले सां, ऐं आमतौर ते जिते वेंदा आहियूं क़बर कुशाई जा इशूज़ हूंदा आहिनि, उते कवरेज थींदी आहे, का बि झलपल न हूंदी आहे। पहिरियों भेरो ईअं थियो आहे, शायदि इन करे जो एॾो हाई प्रोफाइल केस आहे ऐं हिन में जेके लाॻापियल धुरियूं आहिनि या पुलिस आहे उहे ॾिनल आहिनि, त इन करे इन क़िस्म जी सिचुएशन हिते क्रिएट कई वई आहे। तमामु परे रोकियो वियो आहे। पुलिस बि हिते मक़ामी कोन्हे, ॿाहिरां आंदल आहे। हिते कंहिं बि हवाले सां का गाइडलाइन आहे, न ई हिननि खे जेको मीडिया एक्सेस जे हवाले सां के इंस्ट्रक्शन्स आहिनि। इन करे असां बि उन्हनि जी राय जो एतिराम कयोसीं, हिते बीह रहिया आहियूं। हाणे SSP जेको पाण स्पॉट ते मौजूदु आहे उन बि पंहिंजो सेल ऑफ करे छॾियो आहे। उनखां अलावा जेके DIB इंचार्ज आहिनि, ॿिया लाॻापियल माण्हू आहिनि, उहे बि कंहिं हवाले सां राब्तो करण लाइ तयारु न आहिनि। सो वेट एंड सी ॾिसूं पिया। जेकॾहिं SSP साहिबु जेको हिते बीहे थो ऐं कुझु ॿ अखर ॻाल्हाए थो, गाइड करे थो, त उनजी महिरबानी आहे। न बीहंदो त जेको हू पंहिंजो कमु करे, असां पंहिंजो कमु कंदासीं। असां सां गॾु अमीन रिप्लाई साईं। अमीन साहिबु अफ़सोसनाक अमल है। पुलिस हिते कहिड़ी क़िस्म जा छा मसइलो आहे, कहिड़ा सिक्योरिटी ख़दशात आहिनि? त पखी बि कोन्हे, जंग लॻो पियो आहे हिते। क़बर कुशाई जो मक़सदु त साफ़ ई बीहनि, ऐं पुलिस शायदि पंहिंजा जेके करतूत आहिनि लिकाइणु चाहे थी। यकीनन असांखे जेके ख़दशात आहिनि, बल्कि सभिनी खे ख़दशात आहिनि। हर माण्हू चए थो तशदुद थियो। तशदुद जेकॾहिं थियो आहे त मेडिकल टीम वेंदी, फॉरेंसिक थींदी, 15 ॾींहंनि खां रिपोर्ट ईंदी। उन्हनि खां उन खे रोकण या उनखे कवरेज न करण जे लाइ पुलिस छा थी करे, असांखे सम्झ में कोन। केतिरो फ़ासिलो थी सघे थो रोकियो वियो? साम्हूं गाॾियूं बीठियूं आहिनि, मतिलबु 1 किलोमीटर थी वेंदो। 1 किलोमीटर खां कुझु मथे आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? सहाफ़ी सॼा हिते बीठा आहिनि, हैदराबाद जी टीमूं झले बीठियूं आहिनि। ऐं जेकॾहिं सहाफ़ी विढ़नि था, ॻाल्हाइनि था, त पुलिस वारा विढ़नि था। ऐं असां सहाफ़ी करे विढ़ंदा न आहियूं। असां पंहिंजो कमु कंदा आहियूं पंहिंजे चैनल जे ज़रिए, अख़बार जे ज़रिए, कलम जे ज़रिए। त टाइम न्यूज़ हिन केस खे तमामु घणो हाईलाइट कयो आहे। असांजो मौज़ज़ ऐं उस्ताद इलियास थरी साहिबु। साईं इलियास साहिबु, तव्हांजी छा राय आहे? तव्हां छा ॾिठो? बिल्कुलु ही जेके सभई दोस्त जेके साफ़ी असांजा पंहिंजी राय ॾेई चुका आहिनि, इहे कोई शक कोन्हे त ही पहिरें ॾींहं खां वठी उमरकोट पुलिस जो त किरदारु नज़र ई कोन थो अचनि। ऐं ही डॉक्टर शाहनवाज़ केस जे पहिरें ॾींहं खां वठी टिल टुडे हिकिड़ो हैंड आउट ऑफिशियली उमरकोट डिस्ट्रिक्ट पुलिस जारी न आहे कयो त भई को टीम अचे थी या को फैसिलिटेशन जे हिसाब हिन खे का ब्रीफिंग, को हैंड आउट, को FIR जी कापी, को कंहिं क़िस्म जी का बि इंफॉर्मेशन जेका आहे, जेको राइट टू इंफॉर्मेशन असांजो सभिनी जो, पब्लिक जो सभिनी जो हक़ आहे, बिल्कुलु मिले ई कोन थी। ऐं अॼु जेका सूरत हाल आहे उहा तव्हां ॼाण पाण अखियुनि सां ॾिठी आहे त तक़रीबन मुनो किलोमीटर, अधु किलोमीटर उहो असांखे रोके छॾियो अथनि। हाणे बीठा आहियूं हुते दड़े ते, उते हुननि एग्ज़ाम कयो आहे, जुदा वरिता आहिनि। यकीन त उहो मेडिकल जो कमु आहे, असांजो उन सां कोन्हे तालुक। घटि में घटि वेझा असीं उन जा फुटेज वठूं हा, उतां जूं जेके सूरत हाल आहे उन मां कुझु काफ़ी शयूं असांखे नयूं मिलनि हा। उहे माना रुगो मीडिया खां लिकाइण जे लाइ, मीडिया खे हाई प्रोफाइल केस, जीअं अशोक चयो हाई प्रोफाइल केस, हाणे उनखे रुगो लिकाइण जे लाइ, हिकिड़े पासे साइड ते रखण जे लाइ, जी साफ़ हिन खां जेके नयूं शयूं उहे वरी डिस्क्लोज़ न करे सघनि हिन केस में न। त इन करे हाणे हीउ जेको सॼा जेके साहबी दोस्त हिते पहुता आहिनि बशमूल तव्हांजे, त यकीनी तौर ते असां सॼो ॾींहुं इहे 2-2.5 कलाक जेको हिते काड़े में बीठा आहियूं, उस में बीठा आहियूं। ऐं हीअ उमरकोट ज़िले जी पुलिस जी ज़िमेदारी आहे त हू मक़ामी मीडिया खे, हितां जे डॉक्टरनि खे या ॿियनि खे फैसिलिट करे, उनखे सिक्योर करे। हाणे असीं त बीठा आहियूं दड़े, कोई कंहिं क़िस्म जो को बि इंतज़ाम कोन्हे। ख़ैर इंतज़ाम असीं त इहो हिननि ॾुखनि ॾाकरनि में रिपोर्टिंग करण जा इराक बणिजी विया आहियूं। पर सवाल इहो आहे त असांखे हिकिड़ो 1 किलोमीटर परे बीहारण जो मक़सदु छा? मतिलबु मक़सदु इन जे करे आहे त तव्हांजो इहे वीडियोज़ न ठही सघनि। केतिरा सवाल पैदा थियनि ऐं काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके केस जे हवाले सां, ही मेडिकल जी जेका आहे मेडिकल पोस्टमार्टम जेको आहे उन हवाले सां काफ़ी सवाल ज़ाहिर उथी सघनि था ऐं यकीनी तौर ते उथंदा। अब सम्झो त इहो अमल मुनासिबु अमल कोन्हे। बाक़ी जेको या जेका साहिबनि जी चयो त भई असीं विड़ी त कोन था सघूं, वधि में वधि ॻाल्हि करे सघूं था, असां पंहिंजी ॻाल्हि सभिनी जेके सीनियर साथी आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो।
असां हिन वक़्तु मुने किलोमीटर जे फ़ासिले ते ई डॉक्टर शाहनवाज़ जो ॻोठु आहे ऐं हिन लोकेशन ते जेको ओलह ऐं ॾखण जी साइड ते ऐं ओभर ऐं उत्तर साइड ते जेको आहे ई डॉक्टर शाहनवाज़ जी बनी आहे ऐं उतां जेको आहे हिन डॉक्टर शाहनवाज़ खे 26 ॾींहं अॻु में जेको आहे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे उहो उन्हनि जी लाश जेका आहे उहो हुन जॻह ते जेका आहिनि उहा जेके गाॾियूं ॾिसनि पियूं उते जेको आहे उहो साड़ियो वियो ई डॉक्टर साहब जी बनी आहे। सो असां हिते पहुतासीं कवरेज लाइ, सभु साफ़ी दोस्त आहिनि उमरकोट जा, हैदराबाद खां जेके सीनियर साफ़ी आहिनि उहे बि हिते पहुता आहिनि। सो जेको आहे असांखे हिते रोकियो वियो आहे। बहरहाल असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी हिन शइ खे रिपोर्टिंग कंदासीं, जेका शइ साम्हूं ॾिसूं पिया हीअ जेके सीनियर साफ़ आहिनि जेको मौक़फ़ हो उहो तव्हां ताईं पहुचाए। महिरबानी।